सवाब, जिक्र जो बारे जे खैर जो सवाब, लख दुरूद पाक जो सवाब, महबूब जे हथारों साईं बाबा कलीमुल्लाह सुमरो साईं खे जो सवाब पेश कयो से। ऐं साईं जे बाबा साईं मनता सुमरो साईं खे ऐं वरी उन जे बाबा साईं खे जेके भी साईं वारनि जा वॾड़ा हे फानी दुनिया छॾे वया लॾे वया उन्हनि सभिनी जे रूहनि खे जो सवाब पेश कयो से। उस्ताद रजबुद्दीन सुमरो साईं खे ऐं उस्ताद रजबुद्दीन सुमरो साईं खे ऐं उन्हनि जे वॾड़नि खे जेके फानी दुनिया छॾे विया उन्हनि खे जो सवाब पेश कयो से। ऐं क़ुरान जो ख़तम पाक भी मिलियो, इन जो सवाब भी ॿियो भी ख़तम पाक मिलियो, उन जो सवाब महबूबनि जी बारगाह में हदियतन तोहफ़तन पेश कयो से। ऐं ख़तम पाकनि जो भी सवाब बाबा कलीमुल्लाह सुमरो साईं जे रूह खे पेश कयो से। ऐं जेके भी न दुआ में शरीक आहियूं असां सभिनी जा जेके भी वॾड़ा हे फानी दुनिया छॾे वया लॾे वया उन्हनि सभिनी खे पेश कयो से। ओ मौला साईं कलीमुल्लाह सुमरो साईं खे जन्नतुल फिरदौस में करीम आका जो पाड़ो पाड़ो कचहरे ऐं ग़ुलामी नसीब फरमान। ओ मौला ए करीम अॼो को साईं वारनि जेको साईं जे शहज़ादनि ख़ैर कयो आहे साईं जिनेर फ़हीम मोहम्मद सुमरो नईम मोहम्मद साईं नसीम मोहम्मद जुनेद अहमद साईं जो ऐं साईं चाचा साईं जे चाचा इरशाद अहमद साईं जी ग़ुलामी पंहिंजी बारगाह में क़बूल व मंज़ूर फरमा। ओ मौला फ़हीम मोहम्मद साईं खे साईं जे सभिनी घर वारनि खे अम्मा जी जल खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। ओ मौला हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजा दुश्मन दूर फरमा। हिननि ते जेके भी मुश्किलातूं आहिनि उहे मुश्किलातूं मुश्किल कुशा जे सदके सभु दूर फरमा। हिननि जे रोज़गारनि में ज़ाहिरी ग़ैबी बरकतूं गंज गंज अता फरमा। ओ मौला हे साईं जेके घोटकी खां आया साईं लुंड साहबान साईं आशिक अली लुंड साईं के सेहत अता फरमा। साईं जे शहजादे के नौकरी अता फरमा। ओ मौला साईं महमूद अली लुंड बलोच साईं जा बेड़ा पार फरमा। ओ मौला एक साईं मेमून साईं के साईं जे बचड़न के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। मां दिल जो गुजड़ियो गालियों मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां। ओ मौला असां सभिनी जे दिलनि जूं जौज़ तमन्ना पूरियूं फरमा। ओ मौला अयाज़ अली मोहम्मद अयाज़ मंगणार साईं ते जेके बीमारियूं मुश्किलातूं आहिनि इमाम सज्जाद जो वास्तो थी उहे सभु दूर फरमा। चाचा दुरल फुलपोटो साईं खे उन जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। ओ मौला महबूब जी सारी उम्मत खे फिरके वारियत खां बचा। ओ मौला हर मुसलमान खे पंहिंजे घर में लख सलवात पढ़ाइण नसीब फरमा। जेको ॾाढे आमीन चवे उन जूं कुल जायज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा।